या दुनिया जी ज़िंदगी वा ज़िंदगी आ जंहिंजे बारे में उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु अज़ीम ख़लीफ़ा वक़्त जो अज़ीम ख़लीफ़ा जंहिंखे अल्लाह जे पैगंबर जन्नत जी बिशारत पे ॾिनी आहे। इन्ही जे बावजूदि उमर बिन ख़त्ताब जॾहिं के क़ब्र जे मथां बीहंदा हुआ एतिरे क़दर त रोंदा हुआ एतिरे क़दर रोंदा हुआ जो ॾाढ़ी मुबारक बि लुड़कनि सां पुसी वेंदी हुई। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमल हयातद दुन्या इल्ला मताउन गुरूर। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुन फिद दुन्या कन्नका गरीबुन औ आबिरिस सबील। मुख्तसर हम्द सना खां बाद अजीज़ तालिब इल्म साथियों, या दुनिया जी ज़िंदगी आख़िरत जे मुक़ाबले में तमाम हक़ीर ऐं घटि आहे। या दुनिया जी ज़िंदगी ख़त्म ऐं फ़ना थियण वारी ज़िंदगी आहे। हमेशा रहण वारी ज़िंदगी आख़िरत जी ज़िंदगी आहे। जेकॾहिं हीअ दुनिया वफ़ा करे हा त असांजे आख़िरी नबी जनाब हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वफ़ा करे हा। यकीनन हीअ दुनिया जी ज़िंदगी बेवफ़ा ऐं बेबका दुनिया आहे जंहिंजे बारे में अल्लाह जे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे प्यारे सहाबी अब्दुल्लाह इब्न अब्बास के वसीयत कनि था। पाण फरमाइनि था कुन फिद दुन्या कन्नका गरीबुन औ आबिरिस सबील। ऐ अब्दुल्लाह इब्न अब्बास, दुनिया जे अंदरि हिकिड़े मुसाफ़िर ऐं अजनबी वांगुरु रहे। या दुनिया जी ज़िंदगी या मामूली ज़िंदगी आहे। दुनिया जी ज़िंदगी जे अंदरि हिकिड़े मुसाफ़िर ऐं अजनबी वांगुरु रहे। जेको मुसाफ़िर पंहिंजे सफ़र जे अंदरि हूंदो आहे त आराम जे लाइ हिकिड़े वण जे हेठां वेही करे पंहिंजे सफ़र खे जारी रखंदो आहे। दुनिया जे अंदरि तूं ईअं मुसाफ़िर वांगुरु रहे। या दुनिया जी ज़िंदगी उहा ज़िंदगी आहे जंहिंजे बारे में उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु अज़ीम ख़लीफ़ा वक़्त जो अज़ीम ख़लीफ़ा जंहिंखे अल्लाह जे पैगंबर जन्नत जी बिशारत पे ॾिनी आहे। इन्ही जे बावजूदि उमर बिन ख़त्ताब जॾहिं के क़ब्र जे मथां बीहंदा हुआ एतिरे क़दर त रोंदा हुआ एतिरे क़दर रोंदा हुआ जो ॾाढ़ी मुबारक बि लुड़कनि सां पुसी वेंदी हुई। अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं मौत जो वक़्तु आयो आहे ज़ारो कतार रोअण शुरू थी वियो आहे। सहाबा सवाल था कनि अबू हुरैरा ॾे ख़बर छा तोखे दुनिया सां मोहबत आहे या तोखे माल सां मोहबत आहे या तोखे औलाद सां मोहबत आहे जो जॾहिं तुंहिंजे मौत जो वक़्तु आयो आहे तूं ज़ारो कतार वेही रहियो आहीं। अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जवाब छा थो ॾे ऐं मुंहिंजा साथियो मूंखे दुनिया सां मोहबत न आहे मूंखे माल सां मोहबत न आहे औलाद सां मोहबत न आहे पर जंहिं सफ़र जे मथां वञी रहियो आहियां उहो सफ़र तमामु डिघो आहे मूं वटि हुनजी लाइ ज़ादेरा थोरी आहे। अंदाज़ो लॻायूं त अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो अज़ीम सहाबी आहे जंहिंखे अल्लाह जे पैगंबर जूं 5,500 हदीसूं यादि आहिनि। 5,500 हदीसनि जो हाफ़िज़ आहे। उन जे बावजूदि केतिरे क़दुरु आख़िरत जो फ़िक्र आहे। ख़ुदि अल्लाह जे पैगंबर जी ज़िंदगी जे तरफ़ दर्सूं अल्लाह जा पैगंबर सहाबा खे कहिड़ी वसियत कनि था कहिड़ी नसीहत कई आहे कहिड़ी अल्लाह जे पैगंबर सहाबा खे मिसाल ॾेई करे सम्झायो आहे। अल्लाह जा पैगंबर आलिया नाले मक़ाम जे मथां अची रहिया आहिनि। एतिरे जंदर सहाबे किराम बि अल्लाह जे पैगंबर सां गॾु आहिनि। पाण हिकिड़ो बकरी जो निड़ो मलफर ॾिठो आहे। पाण सवाल था कनि मुंहिंजा
मुंहिंजा सहाबा तमाम को शख्स इन बकरी जे मुल फर्क के वठण पसंद कंदो सहाबा जवाब ता ॾिनो अल्लाह जा पैगंबर असां के नथा वठूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी भी सवाल था कन तमाम को शख्स इन बकरी जे मुल फर्क के बगैर मुफ्त जे अंदर वठण चाहींदो सहाबा जवाब ता ॾिनो अल्लाह जा पैगंबर इहो त मुल आहे मुर्दा आहे जेकॾहिं ज़िंदा हुजे तॾहिं बि असां के कोन वठूं हा पाण सलातो इस्लाम फरमाइनि था मुंहिंजा सहाबा जेतिरे क़दर तव्हांजे नज़दीक बकरी जो मुल फकीर आहे अल्लाह जे नज़दीक इहा दुनिया इन खां बि वधीक हक़ीर आहे अंदाज़ो लॻायूं त केतिरे क़दर इहा दुनिया जी ज़िंदगी हक़ीर आहे आख़िरत जे मुक़ाबले में इहा दुनिया जी ज़िंदगी का बि ॻाल्हि न आहे अबू रियाज़ अल्लाह तआला अन्हु जी हदीस आहे पाण फरमाइनि था त अल्लाह जे पैगंबर फरमायो तव्हां कोशिश पंहिंजी हिकिड़ी आङुर समंड जे अंदरि ॿोड़े ऐं उहा आङुर पंहिंजी ॿाहिरि कढे ऐं आङुर जे मथां आयल जेको पाणी आहे या दुनिया जी ज़िंदगी आहे ऐं जेको समंड आहे या आख़िरत जी ज़िंदगी हमेशह वारी रहण वारी ज़िंदगी आहे अल्लाह तबारक व तआला असांखे बि आख़िरत जो फ़िक्र करणु ऐं दुनिया खां ॿाहिरि इख़्तियार करणु फरमाए वमा तौफ़ीक़ इल्ला